पीपल्स पार्टी तरफ़ां मुज़फ़राबाद जे तक LA 27 ते चूंडनि दौरान धांधली जा इल्ज़ाम लगाया पिया आहिनि। मूंखे ॿुधाइनि पिया पीपल्स पार्टी अॻवाननि जो चवणु हो त प्रिज़ाइडिंग ऑफिसर पोलिंग स्टेशननि बदिरां बैलेट पेपरनि समेत नून लीगी अॻवान जे घर में मौजूद रहिया। पीपल्स पार्टी अॻवाननि चयो त नून लीग अॻवान जे घर जाली ठपा हया विया आहिनि। अधु राति जो फ़रार थियण दौरान खेनि पकड़ियो वियो। पीपल्स पार्टी तरफ़ां मुज़फ़राबाद जे तक LA 27 जे चूंडनि दौरान धांधली जा इल्ज़ाम लगाया पिया आहिनि। पीपल्स पार्टी अॻवाननि जो चवणु हो त प्रिज़ाइडिंग ऑफिसर पोलिंग स्टेशननि बदिरां बैलेट पेपरनि समेत नून लीगी अॻवान जे घर में मौजूद रहिया।